जो अमल केड़ो पारे में जमीन बर्बाद पई आ जड़ी पोख पची तैयार थींदी आ फसल लहंदो आ अन्न जा 3 हिस्सा कनो हिकड़ो हिस्सो बचन जे ला रखनो ॿियो हिस्सो फसल जो खर्च लाईंदो आ टियों हिस्सो ग़रीबन में अल्लाह जे नाले ते तक़सीम कंदो अल्लाह जे नाले ते तक़सीम कंदो नजर तगला पतो पयो दीन में बरकत कुरान में बरकत नमाज में बरकत सही अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह बेर वारा नजर कजा पान भी वाको बयान कंदा कंडियारे में सहतन जो गोठा एकड़ो सूफियो आए नौजवान उनजी अम्मा कुरानी जमीन में जुअर कराई मकई कराई बाजरी कराई पुट के पेहर उठाए नहीं अब्बा झार हकली दो कर गरीब हो मता पोखन पर दबाव थी वो सूफी शा कंदो नौजवान चक्कर हणी करे वरी मस्जिद सामो हलियो वींदो झार ते कोन वींदो वेही करे अल्लाह जो कुरान जी तिलावत कंदो तस्बीह पढ़ंदो जिक्र अज़कार कंदो कुरानी अम्मा के पतो पयो अम्मा तुम्हारो बच्चो झार कोन पियो हक लई पेहरो खाली पियो कुराने मानो के हिरस थींदो नजर कजा अम्मा कुरानी डकंदे डकन मस्जिद में घरी आई ए नौजवान कुरान जी तिलावत कंदो पियो पते लठू पुठन जू शो करे के वहां जालिम तो के पतो ना है मुजी पोख बर्बाद थी वई नौजवान उठी करे ओ मुजी अम्मा मां उनके याद पियो कया मां उन जे नाले के याद पियो कया अम्मा वो अल्लाह पोख जी फाल फरमाइन कुरानी अम्मा बच्चे के वठी करे जमीन ते आई नजर कजा भर वारे जमीन वारे जा संग इन जे जमीन दे प्या लड़कन इन जा संग होदे प्या लड़कन हुन वारे संगर दे झार वेठिया यार जे फसल ते झार जो नालो ही ना है पतो पयो जेको हुन के याद कंदो अल्लाह तबारक व तआला उन्हीं के याद कंदो नजर कजा अजो सांजा दोस्त जानान मौलाना दुआऊं तो घुरां पर कबूल कोन पयूं पवन अल्लाह अकबर कबीरा रात जो अची करे तहज्जुद जे ला उठी करे रात जो पोयो पहर रात जी दिल कुरान जी दिल यासीन तहज्जुद में यासीन जी तिलावत करे घुरण तुझो कम दिस त अल्लाह कीअं न पियो ॿुधे वक्त जो बादशाह हज्जाज बिन यूसुफ जो नालो उलमा का वाक़ियो ॿुधंदो अल्लाह अकबर कबीरा काबतुल्लाह जो तवाफ कंदो पियो एकड़ो अखिर को नबी नो शख्स काबे जे सामो हथ कणी करे दुआ घुरंदो पियो ओ मुंहिंजा मांखे नूर अता फरमा अल्लाह मांखे नज़र अता फरमा हज्जाज बिन यूसुफ वॾो ज़ालिम बादशाह नाबीन के चवंदो पियो जे अॼु रब खां इलाज करे नज़र न वतई त टुकर कराए छॾींदो अखिन को हाफ़िज़ मानो नाबीन मानो नजर कजा चवंदो पियो अल्लाह नजर त मिली पर जान पई वञे मदद फरमा नजर कजा बादशाह आयो न अल्लाह तबारक व तआला उन नाबीन के नूर अता फरमायो रब की न तो घुरे एकड़े बुजुर्ग लिखियो अल्लाह एतरी वलियन जी भी कोन बुधंदो जेतरी अल्लाह गुनाहगार जी बुधंदो बुलंद आवाज अल्लाह तबारक व तआला काफिर जी बुधी उलमा का बुधंदा हो एकड़ो शख्स बुत जे सामो बीठो चवंदो पियो या सनम नजर तगला निंद जे झटकन में निकलियो या समद आवाज आयो लब्बैक या अबदी मलाक ने अर्ज कयो अल्लाह ओ त बुत के सडींदो पियो नजर कजा अल्लाह पाक फरमाए मलाक सडींदो त बुत के पियो पर भुल में मां रब जो नालो वरतो दई हो भी जवाब न दे मां भी जवाब न दिया तो हुन मुंह में केड़ो फर्क आ जोर करीम दे दरवाजे दे अल्लाह गुनाहगारन जी भी बुधनो वक्त जो नबी मूसा कलीमुल्लाह वक्त जो नबी हजरत मूसा कलीमुल्लाह वाक़ियो बुधंदा तीह जे मैदान में नबी बीठो अल्लाह पानी जी जरूरत फसल सड़िया अल्लाह डुकर पजियो अल्लाह पाक फरमाए मुझा कलीमुल्लाह ओ मुझा कलीम जी मुझा अल्लाह इन लश्कर में एकड़ो शख्स 40 साल गुजरियान मां रब सां झेड़ो पे कयूं अथई इनके न कढन पानी न ॾींदो मां मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो अल्लाह मां कीअं सुञाणा वो केड़ो रब फरमाए कलीमुल्लाह आवाज तू दे कनन ते मां पे पहुचराया नजर कजा
उन गुनाहगार जे कनन दे आवाज आयो पांजे मथे ते चादर के वेड़े तो अर्ज़ कई मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा अल्लाह अॼु जेकर सभिनी जे साम्हूं निकिराए वियो इज़त हली वेंदी लज लही वेंदी सतार सतर तूं कर त तोबा मां पियो कयां उन टाइम ते मींहुं वसी पियो अर्ज़ कयो कलीमुल्लाह मुंहिंजा अल्लाह उहो माण्हू त कोन निकितो अल्लाह फरमाए मुंहिंजा कलीमुल्लाह जंहिंजे करे पाणी बंदि कयो मां वरी फज़ल बि उन्ही जे करे कयो फज़ल बि अल्लाह वो मानू त देखा अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा कलीमुल्लाह एतरा साल गुज़रिया मां रब तां झेड़ो पियो कयूं अते मां अल्लाह तरह ज़ाहिर न कयो मां त हाणे त तौबा कई थी हाणे त तौबा कई वई हे दुनिया जो जहान फानिया दुनिया जो जहान फानिया के अल्लाह अजीब जुमला चया चो न सुभान अल्लाह इंसान एक ॾींहुं तोखे हलणो कर का तैयारी थी कबरां धारी कर का तैयारी थी कबरां धारी नेट हितां तोखे लॾणो आ इंसान एक ॾींहुं तोखे छॾणो नज़र त गजा अल्लाह अकबर कबीरा समूरन खजानन जो मालिक केरा केरा बा अल्लाह वक्त जो नबिया सुलेमान पैगंबर अर्ज़ के मुंहिंजा अल्लाह माल वधी वियो आहे पैसा वधी विया दौलत वधी वई अल्लाह मोकल हिकु टाइम तुंहिंजी मखलूक खारायां एक टाइम तुझी मखलूक खाराया रब पाक फरमायो मुंहिंजा सुलेमान नबी तकड़ नगर ये मां अल्लाह जे हिकमत जूं ॻाल्हियूं पर नज़र कजा रब जो नबी अर्ज़ के मुंहिंजा अल्लाह मां हिकिड़ो टाइम तुझी मखलूक खाराया रब पाक फरमायो मुंहिंजा सुलेमान नबी समूरी मखलूक पंहिंजे जगह ते हिकिड़ी मखलूक त खाराए ॾेखार हिकिड़ी मखलूक अल्लाह जे नबी मानी तैयार के किताबन में दुआ 4-5 महीना तवा असा पंध के एडो दस्तरखानो ड्रुगो हणाई अर्ज के मुंहिंजा अल्लाह हाने तुझी मखलूक अचे मच्छी आई नबी जो सब्र कर चे मुझे खाइण जो टाइम गुजरी खाइण जो टाइम गुजरी हिकड़ी मच्छी आई हिकड़ो जो गिरो जो है त दब में समूरी मानी वेड़े वई नबी आहे वञा जे एडो खाई पेट न भरियो थी मच्छी शादी जे इन्नल्लाह रब्बी युतइमुनी सलास लुकमात अल्लाह पाक माके ॾींहं में एड़ा 3 वेला खाराईंदो चो सुभान अल्लाह या ज़ात कंहिंजी अल्लाह जी ज़ात अञा अवां के वाक़ो ॿुधायां वक्त जो नबी मूसा कलीमुल्लाह मदीन को ईंदो पियो मिस्र जे शहर में घरवारी गल उम्मीदवारी रस्ते में रात जो वगड़ो कतर भी वसी पिया मींहुं भी वसी पियो मूसा कलीमुल्लाह जी घरवारी के बच्चो जाओ अल्लाह अकबर कबीर घरवारी के कुंड में रोके इते तो इंतजार कर मां रोशनी जो प्रोग्राम करे जा नबी जो आयो काथे आयो एक वादी ते आयो रोशनी नजर आई सामो जो आयो घरवारी के सदे करे अल्लाह फरमाए मुंहिंजा मूसा यो मां खुदा जे नूर जो जलवो दी पांजी जुती के लाए पहुंच जाए मूसा कलीमुल्लाह रब सा गुफ्तगू कंदो पियो दिल में ख्याल आयो अल्लाह सा कलाम तो वधियो पोते मुंहिंजी साल जो अलाए कहिड़ो हाल मींहुं भी वसेरो ताज़ो बार जावल अल्लाह तबारक व तआला दिल जे राज़न के जानी नो रब फरमायो फकुल नज़र रब्बी असाकल हजर अल्लाह फरमायो मुंहिंजा कलीमुल्लाह जी मुंहिंजा अल्लाह इन पत्थर के लठे दण धक जो है हिकु तह टुटी वियो ॿियो धक हुई ॿियो तह टुटी वियो टियों धक हुई टियों तह टुटी वियो हीअं जो नियारे हिकु जीता जेको ताज़ो ताज़ो खाधो खाईंदो पियो आहे अल्लाह फरमायो मुंहिंजा कलीमुल्लाह मां अल्लाह इन पत्थर जे विच में जीत बुख्या न पियो मारियां त तुंहिंजी माई कीअं बुख मरंदी घराण वारो केर केर अल्लाह अचो रब करीम जे दरवाजे दे अल्लाह तबारक व तआला अवां असांखे नबी अता फरमायो नबियन में अज़ीम दीन अता फरमायो दीनन में अज़ीम किताब अता फरमायो किताबन में अज़ीम नबी जे निस्बत दे करे मोहम्मद जी उम्मत भी अज़ीम उम्मत भी अज़ीम
अजीजो इन अजीम नबी जो अजीम दीन समझण जे लाइ अजीम कुरान जो दगु ज़रूरी आहे। ए ताज़ी इलेक्शन गुज़री वोट न ॾींदो मां छाजे करे ॻोठ में अस्पताल न आहे, वोट न ॾींदो मां छाजे करे गैस न आहे, वोट न ॾींदो मां छाजे करे नालनि जी सहूलत न आहे। अजीजो ॻोठ जे सुख जे लाइ अस्पताल जो हुजणु ज़रूरी आहे, गैस जो हुजणु ज़रूरी आहे, नालनि जो हुजणु ज़रूरी आहे। इएं हर ॻोठ जे अंदरि ईमान बचाइण जे लाइ कुरान जो मदरसो भी जरूरी आहे। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने कुरान, शाने सहाबा, उलमाए हक, उलमाए देवबंद। नारे तकबीर। हाणे ॾिसूं त इल्मु कहिड़ो आहे, हक़ीक़ी इल्मु कहिड़ो आहे। हा साईं, हकीकी इल्म केड़ो आ। हिते डॉक्टर आ उन जी दावत मां इल्म वारो, ए प्रोफेसर आ, जनरल आ, कर्नल आ, सही मां वडो इल्म पढ़ी आया वडे मनसब ते आज़ीज। हकीकी इल्म इहो न आहे, इहो इल्म न आहे दौलत कमाइण जो फन आ, इहो दुनिया जो इल्म आ। हकीकी इल्म जो तो कुरान वारो कंहिं किताब मां तव्हां संग अंग्रेजी जो इल्म मिलंदो, मेडिकल जो इल्म मिलंदो, साइंस जो इल्म मिलंदो, सिंधी जो इल्म मिलंदो, उर्दू जो इल्म मिलंदो, नजर कजा पर हिन कुरान मां अल्लाह अल्लाह जे रसूल जो दगो इल्म मिलंदो। हकीकी इल्म केड़ो आ भाई? कुरान वारो। हकीकी इल्म कुरान वारो। हे जगह आदमशुमारी थी पो जने पाण सियाणा वेठा आयो लिखंदा नालो अब फलाणो, अबे जो नालो फलाणो, तालको ज़िलो, पो हिकड़ो खानो हुंदो आ जंहिंमें तालीम जो मयार लिखियो वेंदो आ। पो जने आया मां भी पांजे गोठ से मुखो पुछो मौलाना तुझी तालीम घणी आ? मां क्यों मां तो भोग मुझो अल्हम्दुलिल्लाह दुर हदीस मुझी क्लियर आ। चे मौलाना तालीम ॿुधाए मुझो अल्हम्दुलिल्लाह वफ़ाक जा इम्तिहान भी ॾिनल मुझा अल्हम्दुलिल्लाह। चे मौलाना तालीम ॿुधाए, हालांकि मूं वटि भी इंटर आहे स्कूल जी पापो। पो मां हुन खे चयो ॼट तोखे इहा ई ख़बर कोन्हे त हक़ीक़ी तालीम कहिड़ी आहे। हक़ीक़ी तालीम कुरान और हदीस वारी। हकीकी तालीम कुरान और हदीस वारी आ। अजीजो की एड़ी तालीम हिते भी कमी दी त जो उते भी कमी दी। हां वा हिते भी कमी दी त उते भी कमी दी। जे मां मुंड में अर्ज कयो असांजो नबी अजीम नबी आ। नजर तगया कारी मोहम्मद तैयब साहब रहमतुल्लाह अलैह एकड़ो वाक़ियो आंदो आ। आखिरी गाल पे कया नजर कजा जने अल्लाह तबारक व तआला जन्नत जहन्नम जा फैसला फरमाइनो। मुजरिम मानो जहन्नम जे हवाले, नेक मानो जन्नत जे हवाले। नजर कजा एकड़ो शख्स जने अल्लाह तबारक व तआला जन्नत में वञण जो हुक्म दीनो। एकड़ो शख्स जन्नत जे दरवाजे ते जन्नत जा दारोगा चवंदा केरा केड़े नबी जो उम्मती आ? जे मां नूह नबी जो उम्मती आ। नजर कजा जे इंतजार कर जन्नत तुझो हक आ। वरी खलीलुल्लाह जो उम्मती इंतजार कर जन्नत तुझो हक आ। नजर कजा 3 नंबर ते इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती केरा केड़े नबी जो उम्मती आ? जे वदुहा वारे चेहरे वल्ले जे जुल्फन वारे नबी मिठे मोहम्मद जो उम्मती आ। चवंदस वञ जन्नत में पहिरियां वञण तुझो हक। नूह नबी जो उम्मती, खलील नबी जो उम्मती एतराज वारींदा अल्लाह मलाकन के चवंदा असां आयासीं पहिरियां जन्नत बाद में, हे आया बाद में। जन्नत पहिरियां जन्नत जा दारोगा चवंदा मलाक चवंदा जन्नती हुजण बि शइ आ, मोहम्मदी हुजण बि शइ आ। बुलंदा वासा पो मां ताता बोल लिखिया बुलंदा वासा चो सुभान अल्लाह। जेको दिल सां सुभान अल्लाह चवे अल्लाह करे करे दिल जी तकलीफ़ न थिएसि। ॾाढे ॾाढे चो सुभान अल्लाह। गमगीन नथी जियड़ा हू यार जो वेठो आ। गमगीन नथी जियड़ा हू यार जो वेठो आ। मुफलिस या गरीबन जो महदार जो वेठो आ। मुफलिस गरीबन जो महदार जो वेठो आ। मुफलिस गरीबन जो महदार जो वेठो आ। गुरबत जूं भली दरिया केॾियूं बि घणी सोलियूं हू पार पुॼाई दण में हार जो वेठो आ। मिट मोहड़ो मटे वञनी परवाह न कजा तरजी है।
मिट मोहड़ो मटे वञनी पर वाग न कजा तरजी हू नंग ठकाई दड़ नगदार जो वेठो बुलंद आवाज़ इन नबी जी गुलामी क्यों पैरवी क्यों इंशाअल्लाह हिते भी असां कामयाब हूं तो उते भी असां कामयाब अदीज़ो दुनिया जो जहान फानी आ को अगे को पो समूरन के दुनिया जो जहान छड़नो आ बादशाह ते वजीर के एड़ो सच बुधा जके दुनिया करे कूड़ न चई सके जे वो सच मौत वारो वो सच मौत आ पंजो भी इनकारी ना है पराओ भी इनकारी ना है सिख भी इनकारी ना है तमा के कुरान जा इनकारी मिलंदा मोहम्मद जा इनकारी मिलंदा पर मौत जो इनकारी अदीदो कोई अल्लाह तो कुरान में फरमाए वाला तंस नसीब कमन दुनिया शाना थो मां अल्लाह आखिरत वारो हिस्सो तमा जो दुनिया में रखियो वो केड़ो आबा वो मौत जी तैयारी हुआ बादशाह तो वजीर के एड़ो कूड़ बुधा जके दुनिया करे सच न समझे मां मथे ते कुरान खणी करे चवा मुशरफ मरियो सोनो खणियो मालो खणियो ता जदो मोला कूड़ा कसम न खणो हां बा चवंदो ना इयो एड़ो कूड़ा त अल्लाह तबारक व तआला शल अवा असा के तैयारी करण जी तौफीक अता फरमाए ये भलारी रात अचण वारी आ यो मौको न विञायो पो मां इए चवंदो आ इन रात ॼणो त अमलन जी बजेड़ पेश थींदी केड़ा जमंदा केड़ा मरंदा केड़ा ईंदा केड़ा वींदा के माल मिलंदो के सुञा थींदा के वक्त जा वाली थींदा अबा ॼण वठण वाली रात कंहिंजी आवा अल्लाह ला इलाहा इल्लाहु आहे न मुंड में अल्लाह रब जो ज़ाती नालो आ अल्लाह जी माना जी खबर अथव अल्लाह जे नाले जी माना छा आहे हज़रत अल्लामा बेज़ावी रहमतुल्लाह अलैह ब माना अल्लाह जे नाले जो लिखियो ने ब हिकड़ी आ लिखी ते जडे चपन ते ज़बान ते अल्लाह जो नालो अचे त इंसान हैरत ऐं परेशानी में अची वञे एक माना इया अब भाई आसमान के बनाओ जे अल्लाह जे हल्लो एडो आसमान अल्लाह बनायो हैरत आई कि न आई एडी जमीन जे अल्लाह एडी जमीन खुदा विछाए छड़ी एक माना इया बे नंबर ते लिखियो तई बी माना इया आहे जे में हिक ही टेम ते समूरियूं सिफ़तूं मौजूद होजन उन के अल्लाह चइबो मां अवा का पुछंदो बा खेलणो सिफ़त आ रोवण भी सिफ़त आ गाल्हाइण सिफ़त आ चुप सिफ़त आ एड़ो को माण्हू बुधायो जेको खेले भी तो रोए भी आए वाड़ो जे खिलंदो त रोवणो बंद रोंदो त खिलणो बंद जे चुप आ त गाल्हाइणो बंद गाल्हाइणा त चुप बंद पर इया ज़ात अल्लाह जी आ रब हिक ही टेम ते के पिनाए छजा के अल्लाह तख्त जा वाली बनाए छया ये ज़ात अल्लाह जी आ आयतुल कुर्सी जो वडो मकाम आ इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह लिखियो आ जेकरे अल्लाह तबारक व तआला सिर्फ आयतुल कुर्सी नाज़िल फरमाया मोहम्मद जे उम्मत जे रहनुमाई जे लाइ यही काफी रसूलुल्लाह फरमाया जो हर नमाज का बाद आयतुल कुर्सी पढ़ंदो मरंदो त बेईमान थी न मरंदो खात्मो ईमान ते थींदुस जो आयतुल कुर्सी पढ़ंदो न दुनिया जो जहान छडींदो सकरात को बची विंदो सकरात को आजो चल अल्लाह तबारक व तआला अवा सा के तौफीक दे त नमाज जी पाबंदी क्यों पांजे बच्चन के कुरान वाली तालीम देवायो पो मां बार-बार मिसाल दींदो आ अबा अल्लाह में कम आहे या कदी आऊं आए न बा पो जे में कम हुंदो आ त मुजी नौकरी जणी पोंदी आ न हां नहीं कम निकतो रखण उसरियो इहो पाको तमा असा जे दोस्तन जे लाइ आहे यो अल्लाह जे लाइ पाको कोने अल्लाह तो फरमाए जेकॾहिं मां रहीम आ त कहार भी आ खबरदार जेकॾहिं मां नाराज़ थियो मैं कौम जी गाल न कजां कबीले जी गाल न कजां दुनिया तो नक्शो मिटाए छडींदो मैं ॾाढे को ॾाढो केरा बा केरा अल्लाह इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह हिकिड़ो शख्स आयो साईं मां पैसा रखिया घर जे कुंड में याद नथा पवंद केड़े कुंड में रखिया सादगी जो दौर माण्हू कुंडन में गुंदन में सटींदा अगे जायूं कचूं ईमान पक्का हाणे जायूं पक्कियूं ईमान जा लाह निकरी आ इमाम आदम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो तहज्जुद पढ़ी अल्लाह को दुआ करो अल्लाह कंदो तोखे पैसा याद अची वेंदा अब जेको पंज वक्त पढ़े कोन पो तहज्जुद वारी नमाज त उन जे लाइ बरो लगंदी न उथियो त माई चो ने भागा उथंदो ही कोने तू करे मां तहज्जुद पढ़ंदुमि जे शुक्र आ तू त सुधरी ज़ाल भी मुड़स के सुथरो न मञीदी थव हिकड़ी जगह ते मां चयो हमरा माके कन में जो मुरन लगे तो दोसा भी वेदन आई हा वाह हिकड़ी माई चयो मुड़स के जे सुबह सुबह हिकड़ो अल्लाह वारो उडरे पियो पांजे जाय जे मथो डिठो मां त मुड़स जो चंडरियो मां त होयो मां त माई फ्री वे चे पो तडे त टेड़ो टेड़ो उडरे पियो न तडे भी मने हो जो शख्स आयो नमाज पढ़ी हिक रकात में वेठो यार के पैसा याद जिया गीता जी बरकत पूरियों के सिद्धो घर माई तो ने भागा ताज तो पढ़ी जे बस कर पैसा याद आया पैसा मिलिया सुबह जो इमाम आदम अबू हनीफा दे जे बा कम थियो जैसे कम थियो गाल करन जे पो तहज्जुद पढ़ई सही दिल में चे में जदी माल मिलियो त केड़ियो ने ड्रा पेटाया
हाँ वाह माना कम ने तो रखण विसरियो अल्लाह वडो रहीम आ वडो करीम आ वडी भलारी रात अचण वारी रात त हर रात भलारी आ रुठल रब के रिझायो मता रब रुठल रहिजी वने दुनिया भी तबाह आखिरत भी तबाह अजीजो पांजो ईमान बचायो हिन दौर में ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो थी वियो अथव ईमान तव्हां असांजो तॾहिं बचंदो जॾहिं तव्हां असांजी निस्बत हिन क़ुरान सां जुड़ंदी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे नाले सां जुड़ंदी अल्लाह जे नाले सां जुड़ंदी रसूल जी पैरवी में अवां असांजी ज़िंदगी गुज़रंदी इंशाअल्लाह हिते भी कामयाबी आ उते भी कामयाबी आ जेको मां ॻाल्हायो अवां ॿुधो अल्लाह तबारक व तआला मूंखे भी अमल वारो बनाए अवां खे भी अमल वारो बनाए बरकत आहे त हिन क़ुरान में बहरहाल मां घणो ॻाल्हायो रब ताला हिन प्रोग्राम खे पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर मक़बूल फरमाए जिन दोस्त ने प्रोग्राम में जानी माली हिस्सो वरितो आहे अल्लाह तबारक व तआला उन दोस्तनि जे माल में रिज़्क़ में उम्र में ज़िंदगी में ज़िंदगानी में तंदुरुस्ती में जवानी में अल्लाह तबारक व तआला बरकतुनि जा फ़ैसिला फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।